अस्सलाम वालेकुम। अॼु मां ठाहियां थी मखण ऐं इहा रेसिपी या तरकीब मां तव्हां सां शेयर थी कयां। मलाई मां मक्खन ठाहिण जी तरकीब। आज मैं मलाई से मक्खन बना रही हूँ, तो ये आपके साथ में शेयर कर रही हूँ। ये मलाई है मां वटि तकरीबन 1.5 खां 2 किलो, 1.5 से 2 किलो ये मलाई है, जो कि मैंने रोज़ाना जो घर में दूध आता है उसमें से ये जमा हुई है। और मलाई जो है वो मैं हमेशा फ्रीज़र में जमा करती हूँ। एक बड़ा बर्तन, कोई बड़ा प्याला या इस साइज़ की कोई छोटी देगची रख लें फ्रीज़र में, और जो रोज़ दूध से मलाई निकलती है वो उसमें डालती जाए। मलाई जेका कॾहिं बि फ्रिज में जमा न कयो। मलाई हमेशा मां फ्रीज़र में गॾु कंदी आहियां। को वॾड़ो थां, को प्यालो, का नंढी देगड़ी फ्रीज़र में रखी छॾियो। रोज़ानो जेको खीर अचे थो उन तां जेका मलाई लहे थी उहा उन में विझंदा वञो, छो त फ्रिज में रखण सां उनखे सेंवर फंगस लगी सके तो। फ्रिज में रखने से इतने दिन के इतनी मलाई जब तक जमा होगी तो मलाई ख़राब हो जाती है, उसमें फफूंदी लग जाती है। तो इसलिए इसको हमेशा फ्रीज़र में जमा करें। तो इसको जब ये इतनी मलाई जमा हो गई फ्रीज़र में, तो पहले तो मैंने इसको निकाल के बाहर रखा ताकि वो डीफ्रॉस्ट हो जाए, नरम हो जाए। ठीक है, तो उन जमियल मलाई के पहिरियों त कढी रखियो त जीअं उहा डीफ्रॉस्ट थी वञे, नरम थी वञे, ऐं उन में काफ़ी कलाक लगी सघनि था। 2-3 कलाकनि में उहा मलाई नरम थींदी। उनखे कढी ऐं रखी छॾे त जीअं उहा सॉफ्ट थी वञे। उन खां पोइ ही 2 चमचा जंहिंसां असां आमतौर ते ॿोड़ कढंदा आहियूं प्यालनि मां, ये 2 भरियल ॾहीअ जा मिलाए मूं हिनखे सॼी राति छॾे ॾिनो हो। ये 2 चम्मच जिससे हम सालन निकालते, ये भरे हुए मैंने दही के इसमें मिला लिए थे और इसको फिर सारी रात छोड़ दिया था। तो अब ये समझ लें कि ये मलाई की जो है वो बिल्कुल दही बन चुकी है। इसको सबसे पहले तो हम किसी बड़े बर्तन में डालेंगे मक्खन निकालने के लिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मलाई मूं हिन में विझी छॾी आहे ऐं मूं हिन वॾे थां में मलाई विधी आहे, पर आमतौर ते हिन में बि ठाहे सघिजे थी। ब्लेंडर में तव्हां बाक़ाइदा मक्खण कढी सघो था। ठीकु आहे, ईअं त जेकॾहिं तव्हां वटि थोरी मलाई आहे त आराम सां ब्लेंडर में इहो मक्खण निकिरी ईंदो, पर मूं वटि मलाई घणी आहे ऐं जेकॾहिं मां ब्लेंडर में ठाहींदसि त मूंखे बार बार जेको आहे हिनखे विझणो पवंदो थोरो थोरो करे। तो अगर आप ब्लेंडर में बनाना चाहती हैं तो भी आप बना सकती हैं। मेरे पास ज़्यादा मलाई है इसलिए मैं देगची में इसको बना रही हूँ, और अगर ब्लेंडर में बनाऊंगी तो थोड़ी थोड़ी बार बार डालनी पड़ेगी। ठीक है, तो आप इसको चाहें तो ब्लेंडर में बना लें, और मैं इसको बना रही हूँ इलेक्ट्रिक बीटर के साथ। ये इलेक्ट्रिक बीटर है, इसके साथ हिन बीटर सां मां ही मक्खन ठाहींदमि ऐं ही बीटर जेको आहे बिल्कुलु मांधाणी जो कमु ॾींदो। जो मधानी चलाते हैं लस्सी बनाने के लिए, तो ये उसका काम देगा। तो इसमें डालेंगे पहले पानी। आजकल गर्मियां हैं तो पानी जो है वो ठंडा होना चाहिए। हिन में मूं पाणी विझी छॾियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, ऐं हाणे असां हिन में ही मशीन हलाईंदासीं। पानी जेको थधो हुजण खपे। अगर सर्दियां हो तो आप नॉर्मल पानी डालें, अगर गर्मियां हैं जैसे आजकल तो इसमें फिर ठंडा पानी डालना चाहिए। अच्छा, पानी गर्मी में जेकॾहिं ॾिसो तो मक्खन नथो जमा थे तो पोइ हिन में बर्फ़ भी विझी सघिजे थी। अगर ज़्यादा गर्मी है और मक्खन जो जमा नहीं हो रहा तो आप इसमें बर्फ़ भी डाल सकते। तो अभी हम इसको शुरू करते प्रोसेस को। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इनके मूँ 5 मिनट हलाया, 5 मिनट मैंने इसको चलाया है। तो आप देख सकते हैं इस पे कितना सारा मक्खन आ गया इस मशीन पे। 5 मिनटन में मक्खन केतिरो सारो हिन मशीन ते अची वियो आहे। ऐं उन खां अलावा ही ॾिसो, ये देखिए आप, ये लस्सी अलग से गिर रही है और मक्खन जो है अलग से जमा हो रहा है। अभी इसको मैं थोड़ा और चलाऊंगी ताकि प्रॉपर जो है इसमें से मक्खन सारा एक जगह जमा हो जाए। अञा मां हिनखे थोरो हलाईंदमि मशीन के, त जीअं मक्खन जेको आहे उहो सॼो मथां गॾु थी वञे।
कम थी वियो। हाणे आहे सॼो कमु हाणे हथ जो। अब ये जो है ना हाथों का काम है, मशीन का जितना काम था वो हो चुका है। पहले तो मैं इसको साफ कर लेती हूँ कि जो इसके ऊपर मक्खन आ गया है वो अलग हो जाए, और उसके बाद हम इस लस्सी में से मक्खन निकालेंगे। अच्छा, ये लस्सी इस्तेमाल नहीं करते हम लोग, क्योंकि ये मलाई कोई तकरीबन 15-20 दिन की जमा की हुई है। ठीक है, 15-20 ॾींहंनि जी ये मलाई जमा थियल आहे, त असां इहा हिन मां जेका लस्सी निकिरंदी उहा इस्तेमालु कोन कंदासीं, छो त काफ़ी ॾींहंनि जी उहा रखियल मलाई आहे। फ्रेश हुजे अगरि 2-3 ॾींहंनि जी त पोइ इहा लस्सी बि यूज़ करे थी सघिजे, न त न। हाणे हिकिड़ी अलॻि देगिड़ी में ही तेज़ थधो पाणी जेको आहे मूं रखियो आहे, त जीअं मक्खण कढी हिन में विझिजे, क्योंकि मक्खन निकालते जाएंगे, इसमें डालते जाएंगे ताकि वो ठंडा रहे और जमा हुआ रहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाल्लाह, ही ॾिसो, पहिरियों त हिनखे असां ईअं सादे पाणी में पर तेज़ थधे पाणी में विझंदासीं त जीअं हिकिड़े हंधि पहिरियों त सॼो मक्खन जमा थिए। थोड़ो ही टाइम टेकिंग मरहलो आहे, इसमें थोड़ा वक्त लगेगा, लेकिन ये कि जब वो चीज़ आपके हाथ में आएगी तो फिर आप देखेंगे कि आपको कितना मज़ा आने वाला है। ठीक है ना, थोड़ो वक्त लगंदो, ज़ाहिर आहे थोड़ो महिनत जो कमु आहे, ॾुखियो नहीं पर टाइम वठंदड़ कमु आहे। तो असां ही सॼो मक्खण कढी हिन तेज़ थधे पाणी में जमा कंदासीं। ज़रूरत पए त हिन पाणी में भी तव्हां बर्फ़ विझी सघो था। हाणे ही अधु मक्खण आहे जेको मां हिन में कढियो आहे, ये आप देखें, इसमें आधा मक्खन मैंने निकाला है। और अभी इसके हम बनाएंगे पेड़े। आप ये चीज़ का ख्याल रखें कि पानी बहुत ठंडा, तेज़ ठंडा होना चाहिए, ताकि मक्खन जो है वो एक जगह अच्छी तरह से बाइंड हो जाए। अगर नॉर्मल पानी होगा, कम ठंडा होगा, तो मक्खन के पेड़े नहीं बनेंगे अच्छे। तो इसको हम अभी इस तरह हाथों में लेके इस तरह आप इसको यूं इस तरह करने से ये होता है कि जो एक्स्ट्रा पानी होता है वो निकल जाता है। असां जॾहिं हीअं ॿिनि हथनि में हिनखे उथलाईंदासीं पुथलाईंदासीं पेड़नि खे, त हिननि मां जेको आहे पाणी निकिरी वेंदो, लस्सी जेका हिन जे अंदरि आहे उहा निकिरी वेंदी। हीउ ॾिसो, हिकिड़ो पेड़ो ठही वियो आहे। अहिड़ी तरह सां इन ई तरीक़े सां असां हिननि जा ॿिया पेड़ा ठाहींदासीं। हीउ तमामु हिकिड़ो खाइण में मज़ेदार आहे। ऐं मां त हिन महिल सुबुह सवेर नमाज़ खां फारिग थी ऐं मां कमु करे रही आहियां, त मूंखे बिल्कुलु पंहिंजे ॼण ॻोठ जूं यादूं पियूं अचनि। हमारे घर में, हमारे बचपन में इस तरह सुबह सवेरे फजर की नमाज के बाद मक्खन बनता था, और जो हम लोग सब पराठों पे शौक से खाते थे। बुसरी बनती थी सर्दियों में, उससे खाते थे उसमें। और एक और चीज़ है कुट्टी, जो रोटी का चूरा, मक्खन और चीनी डाल के वो रोटी चूरा करके बच्चों को खिलाते थे। कुट्टी ठाहींदी हुई असांजी अम्मा, या असांजे घर जूं ॿियूं सभई मायूं जेके बि हुयूं उहे कुट्टी ठाहींदी हुयूं। त इहो हिकिड़ो मज़ेदार पंहिंजो कमु हूंदो हो, ज़ाइकेदार हिकिड़ी शइ हूंदी हुई, ऐं जेका सभु घर जा भाती जेका हूंदा तमामु शौक़ सां खाईंदा हुआ। सो मक्खण जो ठाहिण जो इहो प्रोसेस आहे। थोरो तव्हांखे टाइम लॻंदो, थोरो खफ़ो आहे, पर उन खफ़े जो बि नफ़ो आहे। सो हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। प्यार सां जॾहिं कमु कंदो त उनजो रिज़ल्ट जेको आहे लाज़मी सुठो ईंदो। हीअ सिर्फ़ु मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ 3 पेड़ा ठाहिया आहिनि, बाक़ी मां कंटिन्यू कयां थी। पोइ हीअ तव्हां ॾिसी सघो था। ये देखें, 3 पेड़े मैंने ये बना लिए हैं। अभी और इसमें से माशाल्लाह बहुत सा मक्खन निकलेगा, तो उसको मैं कंप्लीट करूँगी। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे हीअ मुंहिंजो तरीक़ो मक्खन ठाहिण जो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वणियो हुजेव त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, कुझु पुछिणो आहे त कमेंट कयो। ऐं हमेशह चवंदी आहियां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त छो त मुस्तक़बिल में अञा मुंहिंजो प्लान आहे कुझु सुठियूं सुठियूं शयूं, सुठियूं तरक़ीबूं तव्हां सां शेयर करण जो, त उहे तव्हां आसानीअ सां ॾिसी सघंदव। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। असां वरी कंहिं ॿी सुठी तरक़ीब सां, कंहिं सुठी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह भाई।